गली में गुजरिया तो हिकड़ी बांधड़ी हुई सा रोए पई बीठी। साईं फरमाए छो थी रोई? या रसूल अल्लाह मुखे घर वारन पैसा देना तो वखर वठिया, पैसा मुखा गुम थी विया, हाणे रोआ थी बीठी तो अले मुखे मारींदा, अले छा कंदा। साईं फरमाइन था तो ही पैसा थई वठ। पैसा वरतई। या रसूल अल्लाह देर थी वया, माइट मुखे मारींदा, मुझा मालिक मुखे मारींदा। साईं फरमाइन था घबराए न, मां मोहम्मद तो सा गॾजी तो हला। मुझा सोना हबीब उन बांधड़ी सा गॾजी विया, उन माई वखर वरतो हबीब गॾ। जेॾीमहिल ओ उन जे दर ते पहुता त मुझे सोने हबीब मदीने वारो साईं सॼी उम्मत जो मालिक आ। हाँ जे न मुझे घर मुझो दिल पर नबी अचे त मुझे ला त ईदुन में ईद हुजे। जे मुंह घर मोहम्मद घोट थिए मेहमान त पेकन सूदो पाण घर तड़ घोरिया घोटता। हबीब उन्हें बुढ़ड़ी सा गॾजी जेॾीमहिल दर ते विया त महबूब अंदर न विया, इजाज़त वरतऊं। हबीबन सलाम पढ़ियो, अस्सलाम अलैकुम घर वारो, मां मोहम्मद करीम आयो आहियां। हबीबन नालो मां मोहम्मद करीम आया ऐं सलाम कयूं, पर घर मां सलाम जो जवाब न मिलियो। वरी ॿियो भेरो हबीबन करीमन सलाम कयो, घर मां सलाम जो जवाब न मिलियो। वरी मुझे दिल पर नबी टियों भेरो सॾु कयो, सलाम कयो त अंदरों आवाज आयो, लब्बैक या रसूल अल्लाह। जियो जवान मुझो अबो कुर्बान, मुझी अम्मा कुर्बान, लब्बैक व सअदैक या रसूल अल्लाह। बाहर निकतो असावी पाण फरमाइन था मूं टे भेरा सलाम कयो तो जवाब न ॾिनो। घर पे बैठो हुए चे या रसूल अल्लाह तव्हां चयो अस्सलाम अलैकुम, ए घर वारो तव्हां ते सलामती हुजे। जे पहिरिए भेरे जवाब ॾिया त ॿियो भेरो सलाम कोन कयो हा, जे ॿिए भेरे जवाब ॾेई विझा त टियों भेरो सलाम कोन कयो हा। दिल पई चवे त यार ॿोले त ॿुधा, हबीब ॻाल्हाइण त दिल ठरे, महबूब ॻाल्हाईंदा वञण त दिल ठरंदी वञे, सलाम कंदा वञनि त रहमत वसंदी वञे। ही सूरब सरमायो, ही सूरब सरमायो, मिठा तुझी मोहब्बत में है, मिठा तुझी मोहब्बत में मुखे ॾाढो मज़ो आयो। मिठा तुझी मोहब्बत में मुखे ॾाढो मज़ो आयो। अज मादलीअ ते मींहुं उठा, ओ मादलीअ ते मींहुं उठा, सांगी मुंहिंजा सरहा थिया, मुंहिंजा अपना सरहा थिया,
करमी कुलाई कठा ओ सांगी मुंजा सरहातिया थिया करमी कुलाई कठा। अर्ज की या रसूल अल्लाह दिल पे चए त वरी वरी सलाम कयो त बुधऊं असां ते रहमत वसे। मुझा दिल पर जो कीअं करम कयो थो असांजे गरीबान कखड़न में कीअं करम कयो थो। साईं फरमाईंदा हिन बानड़ी जी सिफारिश करण आयो आहियां। अर्ज कंदा या रसूल अल्लाह तुझे कदमन ता कुर्बान वञूं इने बानीअ खे ही आजाद करे छॾियोसीं। हाय हाय या बानी भाग वारी आ जंहिंजे करे महबूब तुंहिंजो टे भेरा असांखे सलाम नसीब थियो। हाँ इजाजत जो तरीक़ो हबीबन उम्मत के सेखारियो। दर ते भी चो त मां फलाणो आहियां चो अस्सलाम अलैकुम